औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु असां सेट ऐं उन जी शयुनि या रुकननि जी अलामत जी सुञाणप कंदासीं ऐं जिदोली सूरत खे सम्झंदासीं। अंग्रेज़ी अल्फ़ाबेट जा अखर ABC वग़ैरह वग़ैरह ज़ेड ताईं सेटनि खे ज़ाहिर करण लाइ इस्तेमालु कबा आहिनि। सेट जी शयुनि खे रुकन या मेंबर चइबो आहे। सेट जे रुकननि या मेंबरनि खे विचीं ॾिघी में लिखियो या दाख़िल कयो वेंदो आहे ऐं रुकननि खे बीहक जी निशानी कामा सां जुदा कयो वेंदो आहे। पोइ आहिनि असां वटि ॿ निशानियूं। पहिरीं निशानी सेट जो मेंबर हुजण खे ज़ाहिर करे थी ऐं उन खे पढ़बो सां तालुक़ु रखे थो या जो रुकन आहे। ऐं जेका पोइ निशानी आहे सेट जो मेंबर न हुजण खे ज़ाहिर करे थी यानी उहो पढ़बसि त उहो सेट जो मेंबर न आहे। अचो त हेठनि मिसालनि ते गौर करियूं। पहिरियों मिसाल आहे 2, 4, 6 ऐं 8 सेट बी जा मेंबर आहिनि। जीअं त 2 सेट बी सां तालुक़ु रखे थो उन करे असीं निशानी में हिन रीति लिखंदासीं 2 तालुक़ु रखे थो सेट बी सां। जीअं त 3 सेट बी सां तालुक़ु नथो रखे उन ई करे असीं निशानीअ में हिन रीति लिखंदासीं 3 सेट बी सां तालुक़ु नथो रखे। ॿियो मिसाल आहे असां वटि डी सेट जा मेंबर XYZ आहिनि। हिते PD सां तालुक़ु नथो रखे पर XD सां तालुक़ु रखे थो। हाणे असां वटि जिदोली सूरत। अचो त जिदोली सूरत खे पढ़ूं। जीअं त असीं अॻे ई बयानु करे चुका आहियूं त सेट जा मेंबर विचीं ॾिघी में लिखबा ऐं कामा सां जुदा कबा आहिनि। सेट खे बयानु करण वारी हिन सूरत खे जिदोली तरीक़ो चइबो आहे। मिसाल नंबर पहिरियों अंग्रेज़ी अल्फ़ाबेट जे हुर्फ़ इल्लत वारनि अखरनि जो सेट। जिदोली सूरत में असीं हिन रीति लिखंदासीं त AEIOU उन खे विचीं ॾिघी ॾींदासीं कामा सां धार कंदासीं। अगरि विचीं ॾिघी कामा इहे न हूंदा त सेट न थींदो। पोइ आहे असां वटि मिसाल नंबर 2 100 ऐं कुदरती अददनि जो सेट। जिदोली सूरत में असीं हिन रीति लिखंदासीं 1, 2, 3 वग़ैरह वग़ैरह 100 ताईं। पोइ आहे असां वटि मिसाल 3 टिनि छोकिरनि जे नालनि जो सेट जंहिंजा नाला अलिफ़ सां शुरू थियनि था। जिदोली सूरत में असीं हिन रीति लिखंदासीं असलम, अहमद ऐं अहमर। मिसाल चौथों हफ़्ते जे ॾींहंनि जे नालनि जो सेट। जिदोली सूरत में असीं हिन रीति लिखंदासीं सूमर, अंगारो, अरबा, ख़मीस, जुमो, छंछरु, आचर। पहिरें 5 कुदरती अददनि जो सेट। जिदोली सूरत में असीं हिन रीति लिखंदासीं 1, 2, 3, 4, 5।